नाज़रीन, हिकु ॿियो मामिलो आहे पब्लिक इम्पोर्टेंस जो। एमडी केट जो मामिलो असांजे मुल्क जे शागिर्दनि जो, असांजे नौजवाननि जो, पाकिस्तान जे मुस्तक़बिल जो। त एमडी केट वारो मामिलो तव्हांखे ख़बर आहे त एमडी केट पाकिस्तान में कंडक्ट कयो वियो सिंध में। उन खां पोइ उन जो पेपर लीक जा मामला साम्हूं आया। उहो मामिलो सॼो कोर्ट में वियो, उहो चैलेंज थियो। उतां खां कोर्ट जेको आहे ऑर्डर्स जारी कया त 4 हफ़्तनि जे अंदरि IBA सखर ऐं IBA कराची जेको आहे उहो रिकंडक्ट करे केस। पर इन मामले में कुझु ट्विस्ट आयो आहे त कराची IBA उते बि केस जे दौरान जेको आहे पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं रखियो त हुननि जी कैपेसिटी न आहे ऐं कैपेबिलिटी न आहे त हू इन सॼे मामले में कराए सघनि टेस्ट। हाणे सॼो मामिलो अची वियो आहे सखर IBA जे एंड ते। त छा सखर IBA टेस्ट कंडक्ट कराईंदी या वरी मामिलो हाई कोर्ट में वेंदो या सिंध हुकूमत जे एंड ते ईंदो? इहो सॼो जेको मामिलो आहे, स्टूडेंट्स बि परेशान आहिनि, स्टूडेंट जे इंट्रस्ट जो मामिलो आहे ऐं ॾाढो कॉम्प्लेक्स सिचुएशन थी वई आहे। स्टूडेंट्स ॾाढा परेशान थी विया आहिनि त आख़िर थियणो छा आहे। त असां सां गॾु थोरी देरि खां पोइ नवाज़ लाहिरी साहब ब्रेक खां पोइ असांखे जॉइन कंदा। जेके नवाज़ लाहिरी साहब आहिनि उन्हनि पूरे हिन मामले खे जेको एमडी केट वारो मामिलो आहे सॼे में, उन में हू वकील हुआ, उन में पिटिशनर हुआ। सॼो मामिलो उन्हनि लीड कयो आहे। त उन्हनि खां पुछूं था त हाणे सॼो मामिलो कहिड़े तरफ़ वञण वारो आहे। उन जे अलावा डाओ PMDC जेके ज़िम्मेदारान हुआ, जंहिंजे एंड ते कोताहियूं थियूं ऐं पेपर लीक थियो, उन ते ऑब्वियसली FIA बि अञा ताईं तहक़ीक़ात करे पियो। अॼु स्टूडेंट्स बि ॿुधायो वियो आहे त स्टूडेंट्स बि हाज़िर थिया आहिनि काफ़ी सारा।